بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله. هي التأملات القرآنية जेको असांजो برنامج आहे हलंदा आहियूं इन में हिकिड़ी या ॿ आयत हर रोज़ तर्जुमो कंदा आहियूं ऐं उन मां फ़ाइदो वठंदा आहियूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुर में, चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह ताला चए थो हिन क़ुर खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि ऐं छो नथा हिन जा मौजिज़ा कढनि, छा जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। तंहिंजे करे असीं हिकिड़ी या ॿ आयत हर रोज़ तर्जुमो करे ऐं पाण बि फ़ाइदो वठूं, दोस्तनि खे बि तर्जुमो करे ॿुधायूं था। अॼु ही जेको हिसो आहे असांजो 142 हिसो आहे, 142 हिसो आहे। अॼु असां वटि जेकी आयत क़ुर जी आहे उहा आयत आहे बिस्मिल्लाहिर रहमान अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। यरफ़अल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। सूरतुल मुजादला 11 आयत। इन जो माना छा आहे? अल्लाह साईं चए थो त माण्हुनि खे पाण मथे उन्हनि खे कंदुसि बुलंद, उन्हनि खे कंदुसि जंहिंजो मंज़िलत मथे कंदुसि केरु? अल्लज़ीना आमनू मिनकुम। पहिरियां अल्लाह ताला चयो मोमिन जेके हूंदा, जेके तव्हां मां ईमान आणींदा ऐं उन्हनि जो ईमान पको हूंदो ऐं उन्हनि ते ईमान ते अमल कंदा। पर पोइ यरफ़अल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। उन खां पोइ चए थो ईमान वारो ऐं उन्हनि खां पोइ वरी ॿुधाई वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। ऐं जेके आलिम थिया जा तालिब इल्म थिया, इल्म सिखण जे पोयां लॻा, ऊतुल इल्म दरजात। वल्लज़ीना यरफ़अल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। हिते उलमा तफ़सीर चवनि था त जेके बि इंसान मोमिन थींदो, मोमिन कीअं थींदो? ईअं कहिड़ो बि इंसान नथो मोमिन थी सघे छो जो चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हाणे उनखे त ज़रूरु निमाज़ सिखणी पवंदी, वुज़ू सिखणो पवंदो, पाकाई सिखणी पवंदी, इहे सभु शयूं सिखंदो। इहो छा आहे? इहो आहे तलब इल्म। इल्म सिखण जो इहो तरीक़ो आहे। ऐं इहो जेके आहिनि, इहो इल्म सिखण सां अल्लाह ताला इंसान खे बुलंद कंदो ऐं उन जो शान मथे कंदो। ईअं न त यानी पैसा ॾींदो या दौलत ॾींदो, न इज़त ॾींदो। इहो अल्लाह जे तरफ़ां जेको हूंदो आहे इंसान जे जंहिंजो ज़िक्र मथे थींदो। जीअं हींअर ॾिसो न, के सहाबी आहिनि जा ताबिई आहिनि जा आलिम सगुरान, जीअं इमाम बुखारी, मुस्लिम, तिरमिज़ी, अबू दाऊद, इन्हनि खे 1200-1300 साल थी विया आहिनि, गुज़री विया आहिनि, वीचारा क़ब्र में सुता पिया आहिनि। पर हींअर ताईं ॾिसो माण्हू उन्हनि खे रहमहुल्लाह ऐं उन्हनि जो हदीसूं, उन्हनि जो इल्मु जेको हुननि पहुचायो असां ताईं, उन्हनि तकलीफ़ूं कयूं, त हींअर ताईं अल्लाह ताला सॼे दुनिया में हुननि जो ज़िक्र बि थो हले ऐं उन्हनि जे लाइ मग़फ़िरत बि त माण्हू घुरनि। इहो आहे यरफ़अल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। उन्हनि खे अल्लाह साईं हुननि जो ज़िक्र मथे करे छॾियो, हुननि खे सवाबु अॼु बि मिले बि थो। ऐं केतिरा साल सो, कंहिंखे 1300 साल थिया आहिनि, कंहिंखे 1400 साल थिया आहिनि, गुज़री विया, मरी विया, क़ब्रुनि में सुता पिया आहिनि। उन्हनि खे जन्नत में ॾींहों दुआऊं बि थियूं मिलनि, अञा हुननि जो दर्जो मथे बि थो थिए। छाजे लाइ? छो जो हुननि इल्मु सिखियो, इल्मु सेखारियो। छो जो मोमिन जेको आहे हिते अल्लाह साईं चए थो यरफ़अल्लाहु अल्लज़ीना आमनू, अल्लाह ताला मोमिननि खे मथे बुलंद कंदो। पर मोमिन बि मोमिन कीअं थींदा? जेसिताईं न सिखंदा इल्मु। जेसिताईं इल्मु सिखंदा, इल्म में सब्र कनि ऐं तकलीफ़ूं ज़रूरु ईंदियूं, त हू पोइ त मोमिन थींदा। जेसिताईं हू हलाल हराम न सिखंदा त मोमिन कीअं थींदा? तंहिंजे करे अल्लाह ताला हिते असांखे ॿुधाए थो यरफ़अल्लाहु अल्लज़ीना, उन्हनि खे बुलंद कंदो, उन्हनि खे मथे कंदो। केरु? अल्लज़ीना आमनू मिनकुम, जंहिं ईमान आंदो, वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। के उलमा तफ़सीर चवनि था त इल्म वारा जेके मोमिननि खां बि मथे। छो? मोमिन हुननि जे इल्म ते मथे थिया, यानी उहे जे इल्म जेके आलिम आहिनि उहे बि मोमिन आहिनि, पर हिननि खां हिकिड़ो दर्जो मथे थी विया। के माण्हू मोमिन हूंदो, थोरो सिखियो, निमाज़, पकाई, रोज़ो, हज, पर हाणे उन ते अमल बि थो करे, ठीकु आहे, उहो थियो मोमिन। पर जेको माण्हू अञा बि इल्मु सिखे बि थो, सेखारे बि थो, अॻिते बि थो हले, त उन जो अल्लाह ताला शान अञा मथे कयो, यानी हीउ हिकिड़ो दर्जो मथे थी वियो उन्हनि खां बि। छाजे लाइ? छो जो उन अञा बि इल्मु सिखियो, इल्मु सिखंदो त ज़रूरु सेखारींदो। सिर्फ़ु पाण सिखी पाण इल्मु ऐं पाण वटि त कोन रखंदो, ज़रूरु जे इल्मु सिखंदो त पोइ माण्हुनि खे नसीहत कंदो। हुनजो इल्मु जेको आहे सीने में उहो चुप करे न विहंदो, ज़रूरी माण्हुनि खे सेखारींदो, या लिखंदो, या तक़रीरूं कंदो, या तबलीग कंदो। तंहिंजे करे इल्मु जेको आहे हिकिड़ी तमामु वॾी फज़ीलत आहे। जिथे किथे अल्लाह साईं क़ुर में उन्हनि जो
उन्हनि जो शान मथे थो करे। जीअं ॿी आयत में जेकी सूरत अल अहज़ाब में अलाह ताला चए थो अल्लज़ीन युबल्लिगून रिसालातिल्लाहि व यख़शौन वला यख़शौन अहदन इल्लल्लाह। उहो चए थो अलाह ताला हिते उन अल्लज़ीन युबल्लिगून जेके तबलीग था कनि ऐं अलाह जी रिसालत ऐं अलाह रसूल जी हदीसूं माण्हुनि ते पहुचाइनि था। यख़शौन ऐं अलाह खां ड्रिजनि था। वला यख़शौन अहदन इल्लल्लाह ऐं अलाह खां सवा कोन था ड्रिजनि। इहे बि केरु आहिनि? इहे जेके आलिम थिया, इल्मु पढ़ियनि, इल्मु पढ़ंदा हाणे निकिरंदा तबलीग करणु, निकिरंदा त ज़रूरी उन्हनि खे तकलीफ़ूं बि थींदियूं त सब्र बि कंदा, छो जो अलाह जे ख़ातिर निकिता आहिनि, का लालच उन्हनि खे कान्हे। जीअं ॿी जॻह ते सूरत फातिर में बि अलाह साईं चए थो इन्नमा यख़्शल्लाहु मिन इबादिहिल उलमा। अलाह खां केरु ड्रिजंदो? अलाह खां केरु डपु कंदो? अलाह खां केरु माण्हुनि खे ड्रिजारींदो? केरु हूंदा? उहे आलिम हूंदा। छो जो हिते अलाह साईं चए थो इन्नमा यख़्शल्लाह, अलाह खां उहे ड्रिजंदा जेके मिन इबादिहिल उलमा, जेके आलिम हूंदा। हाणे असीं सभु कंहिंखे कोन चवंदासीं तव्हां सभई वञी आलिम थियो, पर एतिरो इल्मु त हुजे तव्हांखे जो हलाल हराम शिरक बिदत खां इंसानु बचे। शिरक बिदत खां जेको इंसानु बचे ऐं ॾोहनि खां जेको बचे, इहो एतिरो जेको अल इल्मु बिदरूरा, जेकी ज़रूरी शयूं इंसान जी ज़िंदगी। इंसानु कोशिशि करे थो त मां निमाज़ पढ़ां, निमाज़ कीअं सिखंदो त तॾहिं त पोइ ख़बर पवंदसि। इंसान जे निमाज़ पढ़ंदो पाकाई सिखंदो, पाकाई ज़रूरु सिखणी पवंदसि, त इहो बि हिकिड़ो इल्मु आहे, पढ़णो पवंदसि। हज कंदो, हज ज़रूरु सिखंदो, त इहो बि हिकिड़ो इल्मु आहे, कंहिं आलिम खां पुछंदो त पोइ सिखंदो। रोज़ो रखंदो त उनजो कहिड़ियूं शयूं जाइज़ आहिनि, नाहिनि जाइज़, उहे बि उनखे सिखणो पवंदो। ज़कात ॾियणी पवंदसि त ज़रूरु हुनखे ज़कात जी इल्मु पुछणो पवंदो त मां ज़कात मां कीअं कढां, ज़मीनुनि जी ज़कात कीअं आहे, घरनि जी ज़कात कीअं आहे, दुकाननि जी ज़कात कीअं आहे, ॿनिनि जी, फ्रूट जी, मेवात जी, अन्न जी, सोननि जी, चांदीअ जी, इहे सभु जेसि ताईं न सिखंदो त इहो कमु कोन करे सघंदो। इहो अलाह खां तॾहिं अलाह जे इल्म जे रसे खे पकड़ींदो, तॾहिं त इहो सिखंदो त मां इहो दीन अलाह जे ते कीअं हलां। इहो हिकिड़ी सवली ॻाल्हि कान्हे। ॾिसो न, अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे मोकिलियो त वञी ख़िदर खां वञी सिख इल्मु, ऐं हू उलुल आज़म नबी हू, पर ॾिसो न उनखे वञी चई त तोखां हिकिड़ो वधीक आलिम आहे, उन खां वञी सिख, त वञी हू निकितो। त उहो अलाह ताला उन सूरत अल कहफ में उनजी किसो सॼो ॿुधाए थो। छा थो चए? व इज़ क़ाल मूसा लिफ़ताहु ला अब्रअ हत्ता अब्लुग़ मजमा अल बहरैन औ अमदी हुक़बा। जेॾीमहिल अलाह मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ो दफ़ो हिकिड़े माण्हू पुछियुसि त अंत अअलम मन फ़िल अर्द, हिन दुनिया में आलिम तूं वॾे सभिनि खां मथे तूं आहीं? चई हा। त अलाह साईं चयुसि त हाणे तोखां वधीक आलिम आहे, ऐं अलाह इन शइ ते नाराज़ थियो। चईंसि त हिकिड़ो तोखां वधीक आलिम आहे, उन वटि वञी सिख। त हुनखे चई त इहो ख़िदर वञ, जेको हज़रत ख़िदर आहे, त उलमा जो ख़िलाफ़ आहे त नबी आहे या सालिह आहे, त उन ॾे वञी सिख। त हीउ वियो पंहिंजो जेको ग़ुलाम हुउसि गॾु, उनखे वठी ऐं चई त उनखे उन सां मिलूं ख़िदर सां, ऐं उनखे परोपटा मिलिया त हेॾे होॾे तूं वञ तोखे मिलंदो। त जेॾीमहिल निकिता ॾाढी तकलीफ़ूं ॾिठी, हली 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 सफ़र में, पोइ जेॾीमहिल थकिजी पिया त हुन ग़ुलाम पंहिंजे चयुसि हाणे भला थकिजी पियासीं, असांखे कोन थो मिले, असीं मोटूं। त मूसा अलैहिस्सलाम छा चयुसि? व इज़ क़ाल मूसा लिफ़ताहु ला अब्रह, मां त कोन मोटंदुसि, मां पोइ हिते न मोटंदुसि, हत्ता अब्लुग़ मजमा अल बहरैन औ अमदी हुक़बा, जिथे असांखे निशानी मिली आहे त ॿ समुंड जिथे मिलनि था त उते ख़िदर मिलंदो आहे। ऐं ग़ुलाम चयुसि त उते असां कोन न लभे, ऐं पंधु परे आहे। त मूसा अलैहिस्सलाम चयुसि खड़ी भली सालनि जा साल गुज़री विया। हुक़बा जेके आहिनि तारीख़ लुग़ल अरबी में चवनि था 80 साल खे बि चवनि था, ऐं कंहिं रिवायतुनि में इब्न अब्बास चए थो त न साल जेको आहे उनखे हुक़बा चवंदा आहिनि। त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे ग़ुलाम खे चयो त मां न मोटंदुसि, भली सालनि जा साल गुज़री वञनि, मां हीअ इल्मु ज़रूरु सिखंदुसि उन खां। ऐं ॾिस पाण नबी हो, उन खां वधीक छा खपे? नबी ऐं उलुल आज़म जेके वॾा नबी आहिनि 5 उन्हनि मां आहे, ऐं अलाह जो कलीम आहे, अलाह सां डायरेक्ट ॻाल्हाईंदो। त बि ॾिसो, त बि चई त मां अञा इल्मु सिखां, हुनजी हिमत ॾिस। ऐं छा चई? हत्ता अब्लुग़ मजमा अल बहरैन औ अमदी हुक़बा, भली सालनि जा साल गुज़री वञनि, जा मां मरी वञा, पर इल्मु मां सिखंदुसि ज़रूरी उन ख़िदर खां, ऐं उन सां मां मिलंदुसि ज़रूरी। ॾिसो हुन जी हिमत, नबी आहे त बि ॾिसो चयो अमदी हुक़बा,
भली मां पियो पंधु कंदुसि, मां हलंदुसि, भली सालनि जे साल गुज़री वञनि। ऐं भली इब्न अब्बास चए थो उहो दहर यानी हिकिड़ो दहर सॼो हुजे तफ़सीर इब्न कसीर में, त चए थो भली सालनि जा साल गुज़री वञनि पर मां ॻोल्हींदुसि ख़िदर खे ऐं मां उन मां इल्मु सिखंदुसि। छो मूंखे इल्म जी ज़रूरत आहे। हाणे नबी खे इल्मु ज़रूरत आहे, तोखे मूंखे कान्हे। हीअ आहे हिकिड़ी ॾिस मुसीबत असां में। त असां चऊं था त बसि असां यार ज़रूरु मौलवी थोरे थींदासीं, असां आलिम कोन थींदासीं, असांजे लाइ खोड़ आहे। असां बसि तौहीद सिखियासीं, हदीस सिखियासीं, क़ुर सिखियासीं, असांजे लाइ खोड़ आहे। पर न, हू ॾिसो मूसा अलैहिस्सलाम नबी आहे, पर उन बि चयो त न, मां अञा बि सिखंदुसि, अञा बि जेके इल्मु जेको मूंखे ज़रूरत आहे। तॾहिं अलाह साईं हिते अलाह सूरत मुजादला जेकी असां वटि अॼु आयत आहे, त हिते अलाह ताला छा थो चए, यरफ़अल्लाहु الذين آمنوا, अलाह उन्हनि खे बुलंद कंदो, हुननि जो ज़िक्र बुलंद कंदो, हुननि खे मथे कंदो। الذين آمنوا منكم, जेके ईमान वारा आहिनि, والذين اوتوا العلم درجات, والذين اوتوا العلم درجات। त इहो आहे इल्मु, जेको इल्मु इंसानु सिखंदो पोइ थींदो मोमिन। ऐं मोमिन जो दर्जो जेको आहे उहो हिकिड़ो अज़ीम दर्जो आहे। इंसानु सिखंदो तॾहिं त मोमिन थींदो। ईअं त जंहिंखे हुनखे का शइ जी ख़बर न हूंदी त उहो थोरो ई सिखी सघंदो, या हू सम्झंदो त हाणे मां मोमिन थियुमि। जेसिताईं न सिखंदो तेसिताईं छा कंदो। हिते असांखे तलबुल इल्म में हिकिड़ो ॾिसो शिया ते चए त इमाम अहमद बिन हंबल, इमाम शाफ़ी, इहो क़िसे में रिवायतुनि में इज़ाफ़ा, पर हिकिड़ो माण्हू हिकिड़ो हुन मां ॾिसे थो, इबरत वठे। त इमाम अहमद चयो इमाम शाफ़ी खे त हल हिकिड़ो जेको शैबान राही, हिकिड़ो शैबान ॿकरियूं चारींदो आहे, धनार आहे, पर उन ॾे हलूं, उन सां थोरो कचहरी कयूं। त इमाम शाफ़ी चयुसि त हुनखे चेड़ा जा न, उनखे चेड़ा जा न, ऐं हुन हली उन सां वञी वेही कचहरी कयूं। त उन ॾे वियो त पहिरियां इमाम अहमद उनखे चयो त तूं ज़कात में ॼाणी? चई हा ज़कात में मूंखे ख़बर आहे। चई तूं ॿकरियूं जेको चारीं थो इन में ज़कात कीअं आहे, इहो तूं ॿुधा। चई त ज़कात जेको तूं पुछी थो उहो जेके तव्हां वटि इल्म में आहे, या असां वटि आबिद, छो जो वॾो आबिद हो, आलिम इल्म बि हुउसि ऐं इबादत गुज़ार हो। चईंसि ज़कात इंदकुम अम इंदना, ज़कात जेकी तूं थो चाहीं, जेके जा मां ॿुधाई पंहिंजी। चई त ॿुधा। त हिते हिन चयोसि त तव्हां वटि यानी जेके इल्म में आहे त 40 ॿकरियुनि जे मथां हिकिड़ी ॿकरी ज़कात उन में कढणी थी पए। चई त बाक़ी तव्हां वटि इबादत वारनि वटि, जेके अलाह जा वली आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि वटि छा आहे? चई उन वटि त मां ऐं मुंहिंजूं ॿकरियूं सभु अलाह जे उन जी मिल्कत आहे, उन जी शइ आहे। केरु असांखां घुरंदो त असीं उन जे ॾेई छॾींदासीं। इहो हू इबादत हुननि वटि हूंदी, यानी अलाह वारा जेके हूंदा आहिनि उहे ईअं सोचंदा आहिनि। त इहो हुननि जो जवाबु हो। त हिकिड़ो माण्हू लंघियो, चई त तूं इमाम शाफ़ी, इमाम सॼी दुनिया जो, इमाम अहमद सॼी दुनिया जो इमाम, ऐं तव्हां हिकिड़े धनार ॿकरे वारनि वटि वेठा हो, उन खां सुवाल बि था पुछो। त इहो कीअं थींदो? तव्हां दुनिया जा इमाम हिन खां बि था पुछो। त इमाम शाफ़ी हुनखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई। चई हादा नहनु अलिमना वहादा अमल, असां इल्मु सिखियो ऐं सिखियासीं, पर असांजे इल्म ते अमल हिन कयो। तंहिंजे करे हुन ॾिसो त इमाम शाफ़ी चयो इमाम अहमद खे हिन खे घणो न पुछ, छो जो हिननि वटि अमल घणो आहे। इल्मु खणी असां जेतिरो न हूंदो, असां इल्मु सिखियासीं, पर अमल हिननि वटि तमामु घणो आहे। सो इहो क़िसा ज़ईफ़ बि आहे, पर इंसानु वठे थो सलवान जे लाइ त केॾो इल्म जे पोयां अॻियां बि लॻंदा हुआ। त ॾिसो इमाम शाफ़ी, इमाम अहमद सॼी दुनिया जा इमाम उन टाइम में, पर वञी बि चवंदा हिकिड़े धनार खां बि पुछूं त इल्मु हिन वटि केतिरो आहे ऐं छा इबादत कहिड़ी गुज़ारे थो। त ॾिसो हुन चयुनि त जेको असां वटि आहे ज़कात आहे, फ़अना व अमलिक फलिल्लाह, जेको असां वटि जेकी शइ आहे अलाह जे लाइ, अलाह जे ख़ातिर आहे। केरु असांखां घुरंदो ॿकरी हिकिड़ी या 10 या सभु त ॾेई छॾींदासीं, छो जो हू आख़िरत ॾे नज़र तमामु घणो कंदा हुआ। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं इल्मु सिखूं ऐं इल्मु मुंतशिर कयूं ऐं इहा असांखे हिमत ॾिए। هذا والله أعلم. صلى الله على سيدنا محمد.